जय झूलेलाल। आजकल के बच्चे आजकल जा ॿार पालक की सब्जी तो लेकर आओ, साई भाजी खड़ी आज। कमर में दर्द हो रहा है, पुठन मसूर आ मुंहिंजो। मैं आपके लिए फूल लेकर आई हूँ। मां तव्हांजे लाइ गुल खणी आई आहियां। थैंक यू। महिरबानी। असांजी लहक त ॾाढी सुठी सिंधी ॻाल्हाईंदी आहे। लहक, कल्ह तोखे जेको बैत सेखारियो उनजो 2 लाइनूं त ॻाए ॿुधाए। ओ राजा कहते अम्ब छिलियो, कपसा संदस हथ वढियो। ओ राजा कहते अम्ब छिलियो, कपसा संदस हथ वढियो। ॾिठव, असांजी लहक त बिल्कुलु तयारु आहे बैत जी चटाभेटी में भाग वठण लाइ। छा तव्हांजा ॿार तयारु आहिनि? इहा चटाभेटी शुरू थी रही आहे 1 जुलाई ऐं उनजी पछाड़ीअ जी तारीख़ आहे 30 सेप्टेम्बर। हिन में 2 कैटेगरी आहिनि, जूनियर कैटेगरी 3 खां 5 साल ताईं, सीनियर कैटेगरी 5 खां 8 साल ताईं। अगरि तव्हांजा ॿार हिन चटाभेटी में भाग वठणु था चाहिनि त डिस्क्रिप्शन में ॾिनल 4 बैतनि मां को बि हिकु बैत पंहिंजे ॿार खे सेखारे उनजो वीडियो info@siddhisangat.com ते मोकिले ॾियो। ऐं जंहिंमें त तव्हांजा ॿार जीते था सघनि 40 इनाम, 20 कंप्यूटर टैबलेट ऐं 20 ॿिया इनाम। ऐं हिन में सेखारण में तव्हांखे का बि तकलीफ़ थींदी हुजे त असांखे हेठि ॾिनल नंबर ते कॉन्टेक्ट करे था सघो, जंहिंमें असां तव्हांजे ॿारनि खे बैत सेखारण में तव्हांखे मदद था करे सघूं। जय झूलेलाल।